Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्करन जो मश्करन जो गोठ तई मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई गरी गाड़ी तैयार क्यों हुई? ब्यूटी इज ब्यूटी लखन जो केस हल करणो थो वञा। लखन जो केस? हा सेठ धनु आहे न उनजे बटू मां 2 लाख रुपया चोरी थिया आहिनि। 2 लाख बटुआ में? सुतली तुंहिंजी जॻह ते मां हुजां न ख़बर थी छा कयां हां? छा करियां? पहिरियां त सेठ धनुआ खे लाकब में बंदि करे बंठ हणां असां। छो? इन खां वधीक को ॿियो बेवकूफ़ इंसान हूंदो जेको 2 लाख रुपया बटुआ में रखे उन जा चोरी न थियनि? जना वो वारी ॻाल्हि सही आहे पर थी सघे थो धनु इहे पैसा कंहिं कम लाइ खयां हुजनि। तोखे छा थियो सफ़ा चेडूल थी वई? तो चयो न जानू मां शर्मायां थी। तकड़ में निकिरी वञो। चङो जना हलां थो। अबो अबो जंग सां ज़ोर न ॾे मुंहिंजे जंगुनि जूं ढकणियूं कढंदे छा? हथ सां ज़ोर ॾे हथ सां। अबो मिठल हथ कढ। हा बाबला आओ। अड़े अड़े मूं चयो त ज़ोर बंदि न कर। ओ अमिताभ बच्चन जी फोटो कापी ओ बाबला तो जो चयो ता त कढ। अड़े मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त इन चिलकणीअ मां हथ कढ। इन चिलकणी जी जॻह ते मां तोखे सुहिणी सेबती सेक्रेटरी मुंहिंजो मतिलबु आहे त सीपकड़ी छोकिरी पढ़ाईंदुसि पोइ त बसि न खपे मूंखे न खपे उठी। ए वल्लू इहा त पाण ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। रोज़ रोज़ न गरी सेठियाणी जे मुंहुं त कोन पवंदासीं। भला इहा ॿुधा त सही इहा सनड़ी सीपकड़ी किथे ॾिसी आई? इहा कल्लू वारी छोरी पावली। पावली न बाबला न यो बाबा फटियल प्लाट पाण खे खपे ई कोन। अॻे इहो बवाली इन पावलीअ लाइ आतो लॻो वेठो आहे। हिकिड़ो इहो जेको अंग्रेज़नि जो टोनी आहे इहो कब्ज़ो छॾे कोन थो विच में मां अची पीड़जी वञा। न बाबा न इहो मूंखे खपे ई कोन। वेठनि सां न लताड़जण वारी बूटा। त पोइ छा भला सॼी उमिरि इन चिलकणीअ जो इंतज़ार कंदे छा? फिकुर न कर मां चिलकणीअ मूं हिकिड़ो ड्रामो ठाहियो आहे। ड्रामो? कहिड़ो ड्रामो? जी बाबला पोइ मूंखे बि का हथ में पुराणी बंदूकड़ी ॾेई पासे में बीहारे छॾिजांइ। वलू कंहिंखे वणे न पर हलड़ी बंदूक तुंहिंजो ठक आहे। ओ बाबला इहो टीवीअ जो ड्रामो न आहे। हेॾे थोरो मथे ॾे। चिलकणी आहे न मासी सेठाणी सां पाण ड्रामो थी करे ऐं जॾहिं हिन ड्रामे जी हक़ीक़त खुलंदी न त पोइ ॾिसजांइ दूध का दूध ऐं पाणी का पाणी कीअं थो थिए। मिठल सां न हर केस न इन मिठू सां तुंहिंजी शादी कोन थींदी। कन खोले ॿुधी छॾ माई सेठियाणी कोन थींदी आहे हाजाणी। मां जेकॾहिं शादी कंदसि न त सिर्फ़ ऐं सिर्फ़ मिठल सां कंदसि। इहो मुंहिंजो कानूनी ऐं शरई हक़ आहे। मां तोखे पेट में सांढियो 9 महीना ॼणियो में ॾुख सूर ॾिठ में पाले हेॾो वॾो कयो माए तोते मुंहिंजा सभु हक़ आहिनि। जीअं मां चवंदसि तीअं थींदो। पंहिंजे हक़ खां 5 साल मथे तो मूंखे पंहिंजे अॻियां लोड़ायो आहे। अम्मा हाणे मां पंहिंजी मर्ज़ीअ वारी आहियां। 5 साल मथे इहो वरी कीअं? आम ऐं ख़ासि में ख़ासि करे ईअं थींदो आहे त छोकिरी 18 खां 20 सालनि जी उमिरि में परणाए ॾीबी आहे ऐं उन खां पोइ छोकिरी पंहिंजे सोहरे मुड़ुस ऐं ससु जी ख़िदमत कंदी आहे। यादि रख मां तूं मुंहिंजा पूरा 5 साल मथे खाई वई आहीं। हाणे जेकॾहिं मां शादी कंदसि न त अहिड़ी शादी कंदसि जो वकील ऐं जज ॾिसंदा। जज ऐं वकील ॾिसंदा पिणे या मिट आहिनि त उहे शादीअ में शरीक थींदा। हा मां हाणे मां इरादो करे छॾियो आहे त मां मिठल सां वञी कोर्ट मैरिज कंदसि। उन अख़बार में शादीअ जा फोटू हूंदा ऐं हेठां चिलकड़ीअ जो बयान हूंदो। कहिड़ो बयान? इहो हूंदो त मुंहिंजी अध मग़ज़ी माउ टकनि जे एवज़ ज़बरदस्ती मूंखे 50 साल जेके पोड़े सां परणाए पई ऐं उन जे करे
मां इहो क़दम खयो ऐं पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां मिठल सां प्यार जो परणो कयो। अबे छा थी या भौंक बंदि करे छॾी जाइंदड़ीअ ते न हुनई छोरी त उटाड़ बीठी आहे करे न विझेंगे सेठियाणी बि सिर ॾींदी सुर कंहिंखे बि कोन ॾींदी हीअ छा कंदी। ओ लालू लालना एॾे ॿुध त छा थियो मवाली ख़ैर त आहे न? लालू खेर ई त नाहे। भला ॿुधियो छा ते बीमार रिछ जहिड़ो बूथ कयो अथई वठी हलाए जानवरनि जे डॉक्टर ॾे। लालू तव्हांजो डॉक्टर मुंहिंजो इलाज कीअं कंदो? असल में सेठ धनुअ मूं ते इल्ज़ाम हयो आहे। इल्ज़ाम? कहिड़ो इल्ज़ाम? किथां जो इल्ज़ाम? कहिड़ी जाइ ते तो खयो अथनि इल्ज़ाम? मूंखे ॿुधा किथे आहे इल्ज़ाम? अरे लालण इल्ज़ाम को स्टीकर कोने जो चपड़ आयो थी मूंखे कपड़नि ते हयो अथई। हाँ पर इल्ज़ाम लॻो छा थी अथई? इल्ज़ाम मूं ते इहो हयो अथनि त मूं बाज़ार ते ख़ुदि माना मवालीअ सेठ धनुअ जा 2 लख चोराया आहिनि। 2 लख? 2 लख तो चोराया आहिनि? काॾे की 2 लख वारो कर मवाली लख मूंखे ॾे बुरचाण छो जो इन लख मां लालीअ खे शॉपिंग कराईंदुसि ऐं तूं ₹1 रुपया ते कलू खे ॾिजांइ त तोसां पावली जी शादी कराए बुरशाणी। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तो जहिड़े बोखिले खे पुलिस में भर्ती छो कयो अथनि। अरे मूं न हिन कयां मूं ते इल्ज़ाम लॻो आहे इल्ज़ाम इल्ज़ाम इल्ज़ाम। अरे हाली कोन थी एॾा चांस विञाए बहन छा मां सेठ धनु सां ॻाल्हायां थो तूं खुटको कर बुरशाणी। अरे अरे मां खुटको कयां तव्हां छो था खुटको कयो? अरे रुगी खुटका करे करे मां किथां खुटी न पवां पिटियो। सेठ साहब इहा ॻाल्हि जे अॼु या सुभाणे मुंहिंजे पुट मवालीअ ते साबित थी त चोरी असां भरींदासीं पोइ असांजो मोचड़ो तव्हांजो मुंहुं। हाँ हाँ ॻाल्हाई थो या गुड़ थो कपाई सम्झ में आई त छा चई? सेठ साहब जेकॾहिं मूंखां भुल थी वई त तव्हांजो मोचड़ो मुंहिंजो मुंहुं। घोबटा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध तो चयो त मुंहिंजे पुट मवाली ते अॼु या सुभाणे जे साबित थिए अॼु सुभाणे साबित न थिए ऐं 3 ॾींहं साबित थिए त तूं ॾंड कोन भरींदे? हा सूतली साहब कॾहिं बि इहा चोरी मुंहिंजे पुट मवाली ते साबित थी न त असां भरे ॾींदासीं। सेठ साहब तव्हां जेका पोज़ीशन था ॿुधायो न मूंखे नथो लॻे त मवाली या ॻोठ जो को ॿियो माण्हू इन ॻाल्हि में मुलविस हुजे। सेठ साहब मवाली जे मामले में मां शाख खणण थिया। शाख? मुंहिंजो मतिलबु आहे साख साख। अरे लालू जेकॾहिं इहो कमु मवाली करे हा त ईअं आज़ादु घुमंदो अचे? मूंखे बि नथो लॻे त इहो कमु मवालीअ कयो आहे। इन हीअ मवालीअ खे पक सां फसायो थो वञे। त पोइ सेठ साहब तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त मवाली खे केरु थो फासाए? तव्हां ॻाल्हि खे खोलियो नथा बुरशाणी। सेठ साहब तव्हां भली ॻाल्हि ते पर्दो रखो पर मां इन ॻाल्हि तां पर्दो हटायां थो ऐं इहो चवां थो त मुंहिंजो शक टोनीअ ते थो वञे। वधीक तशफीश कयूं था बाबा पढ़ियल घणो ई तशफीश न तफ्तीश तफ्तीश हणाए बुरशो। हा हा इहो इहो तूं त सम्झी वए न। बहरहाल जेकॾहिं 2 लख टोनी वटि निकिता न वॾो ख़तरो आहे। खतरो? छाजो खतरो? ख़तरो इहो आहे त उहे 2 लख टोनीअ कहिड़े इरादे सां चोराया ऐं कहिड़े कम में लॻाईंदो। मां इन्हनि पैसनि जो पहिरों त खणा ई खणा। बाबा पैसा या त खीसे में खया हूंदो या हथ में खया हूंदो पैसनि खे पेरा थोरे आहिनि जो हुननि जो तूं पीछो थो करे। हक़ीक़त इहा आहे त लखनि करोड़नि जा केस त हर की हुन चाह न पाणी न बीड़ी न सिगरेट आहे। लालू बाबा हिन जो सिर थो वञे हिन लाइ चाह पाणी जो बंदोबस्तु कर। कयां थो सभु भुखिया भरती अंकल टुन बाज़ार गरम आहे। बाज़ार गरम आहे त छा तूं बाज़ार में सॻियूं खपाइण में छा? बाज़ार गरम आहे मतलब त अंकल धनु जी 2 लखनि वारी चोरी अंकल धनु जा दुआ ई कढी छॾिया आहिनि। हाणे सॼो ॻोठ ने चोर जे पोयां जे 2 लख खया आहिनि। इहो ॿियो चोर कहिड़ो आहे? 2 लख जो शल काकड़े में कारतूत लॻणी बेड़ी बुॾा मरूम लती मुने जो डायलॉग है। अब भितुन के भी करना होगा। छा तुंहिंजो मक़सदु आहे त मां ऐं मुंहिंजा नाफ़रमान शागिर्द गुम थियूं जीअं माहौल ठरे ठका अची कयूं ईअं न? पर ईअं न थिए माहौल ठरण खां पहिरीं मवाली परणू करे पावली खे वठी न वञे हलियो। कुझु कोन थींदो जेसि ताईं तूं माहौल खे टारींदो ऐं ठाहींदो अचे। पोइ असांजी ख़तरनाक एंट्री थींदी जीअं सुल्तान राय जी एंट्री थींदी आहे। पोइ असां इहो कलू जे घरां तोखे तलाकनामो चोराए ॾींदासीं छो जो असांजा अब्बा ॾाढा चोर हा। हाँ ईअं बि सही आहे
पर बेली पार तो हुजनि इन त 2 लखनि जो आचार ठाहे खाई वञो आई मां हिते भेज भेज में पूरो हो जा टको न ॾिसंदे अखियुनि सां। अबे ओए बुड्ढे लारा तू भी छा मतलब इन 2 लखनि जो रंग ढंग मटियल हूंदो सम्झंदो कर। माण्हू अजायो तो चन तो शैतान नज़र नथो अचे हेॾो सारो त बीठो आहे मुछड़ शैतान। हेलो हेलो मवाली केड़े घर मां थो ॻाल्हाई आवाज ही नथो अचे। पावली सिग्नल को नहीं दा हुंदा थोरो अॻिते थो ता बी थोरो हा थोरो अॻिते आहे हाणे दे ख़बर है। हेलो हाँ हाणे ॿुधा। पावली हालत ॾिसे हिननि जी मूं ग़रीब मवाली ते 2 लख जी चोरीअ जो इल्ज़ाम हुयो अथनि। न तूं आई 2 लख तू 2 लख छा तू त कंहिंजी पावली बि नथो चोराए सघी। पावली चोराई दम कल्लूअ वारी पावली माने तुंहिंजे नाले सां चवां। हा ईअं त आहे पर मवाली तू निभागो है। हल बाक़ी तू रह ली सो तो बि चई ॾिनो न। छो ॿिया बि तोखे चवंदा आहिनि छा जो तू निभागो आहीं। हा इहो तोरो भेणी को जेको आहे न इहो लालू इहो बि चवंदो आहे बाबू खोबा चवंदो आहे ऐं ॿिया बि कल्लू बि चवनि सभु था चवनि भला छा कयां भला मां। त पोइ तूं पंहिंजो इलाज छो नथो कराई। ने भाग जो वरी कहिड़ो इलाज थींदो आहे स्टोर तां टिकियूं मिले त खणी वठी खावां। हा खुड़ी डंभराए इहो त सभु को थो थिए खुड़ी डंभरा खुड़ीअ खे डंभ हुजां त सूर थींदो पोइ खुड़ी खयो वठंदो फिरंदो। माण्हू कहिड़ो डंभराइनि था तूं खुड़ी नथो डंभराई डंभराईंदे त निभाग भॼी वेंदई। भला ॿुध निभागो कीअं कीअं जॾहिं शादी थियण ते आई त तोखे खतरा खणी विया पोइ मुंहिंजी शादी टोनी सां थी वई। हाणे बि सेठ धनु चयो आहे जॾहिं लालू खे नौकरी जो ऑर्डर मिलंदो मवाली ऐं पावली जी पोइ शादी थींदी। हाणे जॾहिं अदा लालू खे नौकरी जो ऑर्डर मिलियो आहे त तो ते चोरी जो इल्ज़ाम लॻी वियो। हा पावली सच थी चवी इन्हनि ॻाल्हियुनि जो सिधो कनेक्शन मुंहिंजे निभाग सां थो थिए। लाली ओ लाली मवाली अधु लालू आयो आहे पोइ ॻाल्हाईंदासीं। लालूअ खे असांजी ख़बर आहे छॾ लालूअ खे तूं ॻाल्हि ॿुधा। हलो हलो जिजणिया अलाए छा वरी बंदि करे वई मोतबिरी। पावली कीअं था लालू काॾे वई लाली किथे आहे सॾ पियो त कयासीं। लाली अम्मा बनी तां भाॼी पटण वयूं आहिनि। बनी तां भाॼी पटण वई वॾो शौक़ु अथनि बनियुनि ते घुमण जो आहे साईं। मच्छी ताज़ी मच्छी दरिया जी मच्छी। लाली ओ मां लाली मच्छी वारो आया थे मच्छी त वठ बटे कतरा। छोकरी खैर त आहे आचार थी खाए। हा नवा बाबा आचार न मुंहिंजे लाइ लाचार थी वियो आहे तंहिं करे सॼो ॾींहुं वेही मां रुगो आचार खाईंदी आहियां। खाईंदे आचार लाचार सेठाणी लॻे थो मूं वारो ड्रामो कमु कंदो ऐं मुंहिंजी मिठ लॻा जल्दी शादी थी वेंदी। आदि हुकुम कयो। आधा मच्छी वारा किलो मच्छी जो दे घणे आ 400 रुपया किलो। 400 रुपया मच्छी वारा पहिरीं मच्छी मूंखे ॾे जेसी ताईं हीअ चंदो गॾु करे तो साम्हूं ॻाल्हायो थोबियो मुहांडरी ॻाल्हाए कंदीअ बछा। ई वठ मच्छी हिते निबड़ो। हे वठ 300 रुपया। रवाजी हुन बिंदरी बदक के 300 ऐं मूंखे 400 छो त सुतली साहब वॾो सहाबा ऐं तुंहिंजो मुड़ुस मुंहिंजे मुड़ुस जे हेठियां कमु कंदो आ। मच्छी वारा हिन खां 400 पूरा वठिजां न त हिन ॻोठ में अचण बंदि कराईंदी सही। मुआ हुन रन जे बाबू किन ते तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो। अदी 400 रुपया पूरा थींदी। ज़रूरी आहे छा बस तूं मूंखे 300 जी करे ॾे जेका बि तुरे। हा ईअं सही आहे। वञ चमड़े वांगुरु राति जो मां जागा हीअ सुती पई आहे। सेठाणी उथ अख पट ॿाहिरि उदय थी थिए। ए गो बाटा हींअर त सुती आहियां। चिलकणीअ खे आचार जो लाचार पियो आहे। तूं पाव खन वठी ॾेसि न। पाव खन त खाई वई आहे। खाए दी त कहिड़ो फुटी पवंदी सेठाणीअ जी धीउ आहे। लॻे थो ॻाल्हि सम्झे ई कान। मस्किरन जो
छोकिरी घणो आचार खाईंदी त तुंहिंजी प्रचार थी वेंदी। नवा बाबा अम्मा छा थी चवे? उहा त चवे थी किलो खन ॿियो भी वठी ॾेसि। तो चङी तरह ॿुधायो अथसि? सफ़ा खोले त मां बि कोन पर ॻाल्हि त ॿुध। जी नवा बाबा। माणे सेठियाणी जो शनाख्ती कार्ड ठहियल आहे या न? हा हा नवा बाबा हा ठहियल अथसि। वो जिन्स वारे खाने में मर्द त कोन लिखियल अथसि। न औरत लिखियल आहे। ओई हा तुंहिंजे आचार खाइण वारी ॻाल्हि सम्झे छो नथी? ये मावा परवाह ही कोन अथसि। सेठियाणी निभाग वारी निट खे छॾ, ॿाहिरि वॾो निभाग ॻीचे में पवण लाइ तयार थी। बाचार खाई वई। बरनी खाई वई। हा खाई वई। चरियो थियो आहे छा? निंड न पिटाए मुंहिंजी बरनी शीशे जी आहे उहा कीअं खाई वेंदी? मुंहिंजो मतिलबु त समूरो आचार खाई वई। चङो जान छॾ। वञ मरी वियासीं, नक ई वढिजी वियो। छा थियो? अम्मा रड़ी कोन कई? समझे ई कान थी त रड़ किथां करे। सेठियाणी सिर ॾींदी, सुर कंहिंखे बि न ॾींदी, पर हिन बेसुरीअ छोरीअ मां फाथी आहियां। वरी अलाए छा थियसि, अलाए सभु आचार खाई चट न कयईं। गरी पुंजी मुंहिंजे लाइ बचाए अलाए न दुखां चवणी त अलाह सॼो पाव आचार जो चटो करे वई खाई। हा मां तूं परेशान थी थिए छा? अरे मां परेशान कीअं न थियां, मां छा खाईंदसि? पानी बरखी थई, मुंहुं बि किनो कयो थई। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, मानीअ जे टाइम ते मुंहुं ख़राब कंदी त मूंखे मानी वणंदी? अॼु लाइ भाॼी भली चाढ़ी थी अलाए न? भाजी मोना पावली चाढ़ी आ। हा सुठो थियो, कराची मां पावली काशे सुठी सिखी आई हूंदी न, इन करे हाणे डेली भाॼी चढ़ंदी न, उहा पावली चाढ़ींदी बस। छो मुंहिंजी भाजी सुठी न ठहियल हूंदी? सुठी भाॼी ईअं रधींदी ॼण ईअं ढोर खे को पोइ कटी ॾारो मिलाए ॾिजे। मां चवांती मूंसां मज़ाक न कर, मुंहिंजे अॻे ई अंदरि सड़ियो पियो आहे, वधीक तूं न साड़। चरी थी जा, पावली ईअं सम्झ मुंहिंजी भेण आहे। मां पावली जी ॻाल्हि नथी कयां, बाक़ी सुतली साहब वारी जेका ज़ाल हुआ उन अॼु मुंहिंजो अंदरि साड़े छॾियो आहे। हल सच चवंदा आहिनि तला वटि देर आहे अंधेर न आहे। छा मतिलबु? सदाई तूं मुंहिंजो अंदरि साड़ींदी, अॼु को त आयो जंहिं तुंहिंजो अंदरि साड़ियो आहे। हा वो त तोखे वॾा ॾम भरे न आहिनि, मां तोसां नथी ॻाल्हायां। घणा वठंदी आहे? छा जा? मूंसां न ॻाल्हाइण जा। मानी आराम करे जॾी, अरे टिकू ते न ॻाल्हि थोड़ा एॾो बात थी पटे, तूं बात में फरफो जो कारखानो खोलियो जा। अरे बेबी गिली मिली दिली मूंखे ॿुधा न तने हाथीअ हुके बि थिए तोखे चयो छा आहे त भञी कयांसि मां 4 टुकर बुरशाणी। अॼु मां मच्छी वारे खां मच्छी पई वठां त मूंखे ताना ॾेई वई आहे, मूंखे बि चई त तुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे मुड़ुस जे हेठां आहे। कूड़ थियण ईंदी बाग़ी सूतली साहब जी टेबल ऐं मुंहिंजी टेबल आम्हूं साम्हूं आहे, मथे का बि बिल्डिंग न आहे। ईअं हेठि मथे न, बाक़ी ओधे में हेठि मथे। हा उहो त आहे। तूं मूंखे सूतले खां मथां वारो ऑफिसर थी ॾेखार। मच्छी वारो हाकीअ खे 300 रुपया किलो पियो ॾे ऐं मूंखे 400 रुपया किलो पियो ॾे। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। तूं परवाह न कर, मां तोखे सूतली साहब खां मथियों ऑफिसर थी ॾेखारींदुसि। अॼु मां सेठ धनुअ सां ॻाल्हायां थो, थोड़ी मूंखे मानी खाइण ॾे। अरे वारी चा ओ नाज़िकड़ी तोखे नाया पतड़ छो तो नी? मां सूतली साहब खे चवंदुसि रे ऑफिसर थींदुसि, चवंदो मां उते उल्टी थी अचे। हा छा आचार वरी उल्टियूं? ओ सेठियाणी
सेठानी सेठानी हाणे कोपम खे छॾ वरी छा थियो? ही छोकिरी उल्टियूं थी करे। जे उल्टियूं करे थी पई त भली करे, मां पाण ई सिधियूं करे छॾींदीसांसि। चवां थो उल्टियूं उल्टियूं उबतियूं नथियूं चवां, जंहिंखे तूं सुबुतो कंदीअ। खाए अञा आचार, जेको कंदो सो लोड़ींदो, खाधो चाहींदा पाण कंदी न ॾेठे। भला तूं आख़िर सम्झे छो नथी? छॾेसि, इहो कढे पेट मां ज़हर। पेट जो ई त मसलो आहे, सम्झे छो नथी? चरियन मां फाथी आहियां। सेठाणी सिर ॾींदी, सुर कंहिंखे बि न ॾींदी। पेट जो त मसलो आहे न, खटाण पेट में खाधी अथई या कननि में विधी अथई। छोकिरी मूंखे हिसाब किताब करे ॿुधाए त हिन आचार ऐं उल्टीअ जो गुछ छा आहे? न त मूं वारी गैरत गोॾनि खां मथे अचणु शुरू कयो आहे, दिमाग़ ताईं पहुती न, करे कुझु कोन सघंदुसि, ईअं न थियो पाण मरी पवां। नवा बाबा, असल में ॻाल्हि इहा आहे न त मिठल हाँ मिठल सेठानी मोगी छो थी आई? छो प्रोपोसाई न ॾिनो अथमि छा? मोगी थी आहियां। सेठानी गैरत खे गिरी सहणो, इहे इगड़िन खे टोपा न ॾे। असांजी गैरत हंधा हंधा उडड़ी पई आहे, इन खे टोपा ॾे। छा थो पियो गैरत उडड़ी पई आहे? ये गुज़ार तो मूंखे न ॾे, वञी सुगड़नि खे ॾे। हा सेठाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि न आहे ॾींदी। वञ, हिन 55 साल जी नंढड़ीअ खे केरु सम्झाए? छा थियो नवा बाबा? अम्मा को रिएक्शन कयो? उनखे रिएक्शन थिए या न थिए, पर मूंखे रिएक्शन थी वेंदो। मां हिन जे करे घर खां ई ॿाहिरि थो वञा। नवा बाबा हाए धूड़ पई अथई मुंहं में। जेको सब कुछ समझे तो वो कुछ करे ही न तो सके, ऐं जेका सब कुछ करे सके थी उहा समझे ही नथी। मुझे न सॼो ड्रामा ही फ्लॉप थी वियो। चिरकणी कुछ सोच कुछ नओं कर। अरे बवाली हाथे मूंखे सॾु करे मूंखे ब्रेक हणाई, मुंहिंजा लेदर कसी वञनि पिठे भरे ॾींदो। ब्रेक? अरे कहिड़ो गाॾीअ ते चढ़ई, पंधु ई पंधु। ख़बर आहे, पर मवाली मुड़ुस हूं न, एतिरो त अलाह जी अकुल तोखे ॾिए न, जो जेकॾहिं तूं सॾु बि करी, मां जे हरू भरू बि बिहां त 2 किलोमीटर ते निकिरी वेंदुसि न। ब्रेक लॻी न थी साॻी। हाणे ॿुधा छा मसालो आहे? यार मवाली वॾो मसइलो आहे। मसइलो इहो त तरस पहिरियों इहो ॿुधा त मसालो पैसनि रोकण जो त न आहे न। मसइलो इहो त तुवारी भाॼाई लाली चवे थी त तरक़ी कर। माईअ जो अकुल कमु छॾे वाला छा, मूं वांगुरु भंग जी बेछा। भाॼाई लालीअ खे इहो बकुल कोन्हे को त लालू पाणीअ तां तिरकी त सघे थो, तरक़ी नथो करे सघे। अरे बहड़ा, मुंहिंजी ज़ाल लाली चवे थी त सूतली सूबेदार खां वॾो थी ॾेखार। पोइ थी सघे थो, हिन में कहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे? कीअं हाणे हालत ॾिसो, सूतली सूबेदार खे बीहारे हिते पासे में स्टूल रखे, तूं मथे चढ़ी पियो, उन खां वॾो थी वञ। अॼु भंग कोन पीती थी न? अरे हा यार लालू, यार तूं त वॾो पोतल वियो, तोखे कीअं ख़बर पई अॼु मां बिना भंग जे निकितो? हाँ इन में पोतल जी कहिड़ी ॻाल्हि आहे? भंग जे मवाली जो दिमाग़ कमु न करे न, सम्झजे त प्यालो पीतल ई कोन अथसि। हा ईअं त आहे। मुंहिंजी ॻाल्हि अखियूं खोले ऐं कन खोले ॿुध। कन त ऑटोमेटिक खुलियल आहिनि, अखियूं बि खुलियल आहिनि, पर मवाली मुड़ुसां मथां बंदि हुजनि, अचे वठि। हा हाणे ॻाल्हि आहे, तुवारी भाॼाई लाली चवे थी त मां सूतली जे मथां ऑफिसर थियासो बि हिकिड़े ॾींहं में। भाॼाई लालीअ खे वञी इहो ॿुधा त इहो फिल्मुनि में थी सघे थो त नंढड़ो ॿार 5 सालनि जो भॼी 25 सालनि जो हीरो बणिजी वेंदो आहे। बाक़ी आम ज़िंदगीअ में ॾुखी ॻाल्हि आहे। भली टंकुनि मां वठी ॿाहुनि मां छिकियोसि, पर ओतिरो हूंदो। अरे हा फिल्मुनि ते ॻाल्हि यादि अची वई। हाणे ॿुध छा यादि आई फिल्मुनि ते? अरे बाड़े यार, अॼु मूंखे ख़बर पई त तो वटि वॾो अकुल आहे। कॾहिं अकुल ते गुरूर न कयो अथमि, अकुलनि जा पचका भरिया पिया हन ओताक में, चई त अधानो खनि तोखे बि ॾियां। हाणे गुरूर न आहे करिणो अकुल ते, बसि अकुल ते गुरूर कजाए बि न, मोचड़ा खाईंदे। मश्करन जो गोठ तई, मश्करन जो गोठ
तई